नाज़रीन, सिजावल वेझो रात देर से क़तल थियल पीपी अॻवान रबडिनो जत जे जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। उन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सिजावल मां मेहरान टीवी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर शबीर समू। जी शबीर, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, रात देर से सुजावल वेझो बुढ़ो टाटपुर लग ॻोठ कमाल खान जत जो रहवासी पीपी अॻवान कल्चर डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी रबन जत फायरिंग सबबि क़तल थी वियो। पीपी अॻवान के जनाज़े में सूबाई वज़ीर मोहम्मद अली खान मलकानी, अॻूनो MNA अरबाब वज़ीर मेमण, पीपी अॻवान शौकत अली मलकानी, तहलका सदर डॉक्टर इकबाल अब्दुल लतीफ़ मेमण समेत काफ़ी मकामी अॻवान जनाज़े में शरीक हुआ। हज़ारे कारकुन जियाला जनाज़े में वॾी तइदाद में शरीक हुआ। रबन जत सॼी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी से वक़ुफ़ करे छॾी हुई ऐं हिन हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो। अॻवान जो इहो चवणो हो त रबन जत जी तदफ़ीन खां पोइ लाइअमल जोड़ींदासीं, शहीद जो खून रायगान थियण न ॾींदासीं। पीपी अॻवान जे हज़ारे माण्हुनि जी आलिन अखियुनि सां मुफ्ती माऊ जे हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़िए जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। पुलिस पारां पिक्तपूर्ण काम क़ाइमु कई वई आहे। जी शबीर, अवां जी महिरबानी।